दोस्तों अस्सलाम वालेकुम। बर्निंग इशूज़ बंदड़ मसला जे सिलसिले में असां ही पंहिंजो प्रोग्राम शुरू कयूं था। गुज़िरियल हफ़्ते खां वठी हिकिड़ा सिंध में मसइला हुया त ॿोॾि अचे थी, इहे इम्कान आहिनि, ऐं वरी मथां सखर ॿेरा टुटी पियो, इहो बि हिकिड़ो इम्कान आहे त इहो वरी सोक कंदो। हाणे ॿोॾि सोक ऐं टियों वरी हिकिड़ो मसइलो आहे बदअमनी जो। इन ते पाण ॻाल्हायोसीं। बदअमनी, ॿोॾि ऐं सोक, ऐं उन खां पोइ सरकार जी लापरवाही, ग्रास नेग्लिजेंसी। ऐं मतिलबु माण्हुनि जे उन ते मथे त रखिबो न आहे, माण्हुनि खे आसिरो ॾियणो ई कोन्हे त पोइ तव्हांजी बदवनी ख़तमु कबी, तव्हांजी जेका ॿोॾि जी सूरत हाल थींदी उनखे असां अॻु में ई कुझु अहिड़ा उपाउ वठूं था जंहिंमां ॿोॾि जो ख़तरो टरी वेंदो। ऐं उन खां पोइ ई जेको सखर ॿेरा टुटो आहे, सखर ॿेरा टुटण सां ॿोॾि बची सघे थी, सोक बची सघे थी। हिकिड़े इलाइक़नि में ॿोॾि हूंदी, ॿिए इलाइक़नि में सोक हूंदी, इहो कीअं थींदो? मतिलबु त माण्हुनि जो जियापो, मतिलबु जीअण जंजाल थिए, माण्हुनि खे तकलीफ़ अचे, माण्हुनि खे तकलीफ़ ॾियणु सरकार जो कमु न हूंदो आहे। सो हाणे इहे त हुयूं गुज़िरियल हफ़्ते जूं ॻाल्हियूं, ऐं हलनि पियूं थियूं, इहे मसइला आहिनि। त वरी हिकिड़ी चौथी ॻाल्हि ॿी कर खयां, उहो इहो आहे त सिंध में गर्मी जी लहर एॾी त तमामु तेज़ आहे, एॾी त घणी आहे जो जीअं 2015 में तव्हांखे यादि हूंदो त कराची में इन गर्मी में हिकिड़े पासे 1200 माण्हू मरी विया, गर्मी जी लपेट में आया, गर्मी जे हिन में हीट वेव में मरी विया। चयूं त बाबा अला साईं जे तरफ़ां आया आहिनि, छा था करे सघूं। 5000 माण्हू वरी उन में ज़ख़्मी थिया, उन में गर्मी जा जेके गर्मी में तड़पिया पिया। त हाणे उन लाइ छा हो त हिननि ॿुधायो त असां हाणे एहतियाती उपाउ वठंदासीं। उपाउ असांखे सॼी सिंध में, कराची खां वठी कश्मीर ताईं ॾिसण में नथा अचनि। किथे बि त थधियूं शेडूं कोन्हनि के, सिज खां लिकण लाइ माण्हू जेके सफ़र कनि था कराची जे बस स्टॉपनि ते, होटल खोले छॾिया अथनि। अब होटल में वेहो, तव्हांखे पाणी जी बोतल जेका 150 में मिलंदी, पर सरकार छा कंदी? कुझु कोन कंदी। उन करे असां पंहिंजे हिन प्रोग्राम में इन ॻाल्हि ते ज़ोर था ॾियूं त सरकार खे इन ते कुझु न कुझु करणु खपे। कागज़नि में घणो कुझु कयो अथनि, कमिश्नर जूं जेके सो हैंड आउट्स आहिनि, कमिश्नर जूं जेके कराची जे कमिश्नर जूं, हैदराबाद जे कमिश्नर जूं, सखर जे कमिश्नर जूं, इवन लाड़काणे, दादू ऐं ॿियनि इलाइक़नि जे DCs वग़ैरह बि इहे ॻाल्हियूं कयूं त असां हेतिरा कमु कंदासीं, माण्हुनि खे गर्मी खां बचाईंदासीं, ततल उस खां बचाईंदासीं, जेको सख़्तु काढ़ो आहे, तिड़को आहे, उन खां बचाईंदासीं। पर कयो त कुझु कोन। पाणी जी हिकिड़ी बूंद, पाणी जो हिकिड़ो कोप मिलण लाइ तयारु कनि, हिकिड़ो गिलास, उहो बि कोन मिलंदो ऐं नथो मिले। कराची में त कोन थो मिले, होटलूं खोले छॾियूं अथनि, माण्हुनि प्राइवेट माण्हुनि खे चवनि होटलूं खोलियो ऐं पाणी जी बोतल तव्हां 150 रुपए में ॾियो। छा छपिरो वपिरो सरकारी तरह ते का शेड हुजे, का सबील हुजे, कुझु बि कोन। इहे सभु शयूं हूंदियूं पार्टीशन खां अॻु में, जेके हुकूमतूं हुयूं, जेके आम माण्हू हुया, सरकारी तरफ़ां थींदो हो त ख़ानगी माण्हुनि तरफ़ां। हाणे केरु करे? तंहिं करे हाणे इन ते पाण खे बि वीचारु करणु खपे। इहो बि मसइलो असांजो ॿरंदड़ मसइलो आहे त गर्मी खां कीअं बचिजे ऐं सरकार उन लाइ कहिड़ा उपाउ वठे। सरकार खे खपे त तमामु सुठनि वॾनि शहरनि में जेको शेडनि जो बंदोबस्तु करे, छापरा लॻाए ऐं थधे पाणी जूं सबीलूं, इहो त एॾो ख़र्च बि कोन्हे को न, उहो लॻाए ऐं बाक़ी ॻाल्हियूं न कनि। माण्हुनि खे थोरो घणो को रिलीफ मिलणु खपे। तंहिंजे करे आऊं वरी बि मुतालबो कयां थो सिंध सरकार खां त तव्हां असां माण्हुनि ते कहल कयो। गर्मी एॾी आहे जो 2015 वारो ख़तरो वरी बि थी सघे थो। अॼु त कराची गर्मी 41 खां 44 ताईं थियण जा इम्कान ॿुधाया था वञनि। हाणे कराची जो शहर ते उन में त जेको 62 ई 62 हूंदी आहे, ऐं सिंध सरकार खे उनजो को बि जेको आहे सो मथे जो सूरु नथो ॾिसण में अचे। सरकार खे कुझु बि सम्झ में नथो अचे त छा कजे। तंहिंजे करे तव्हां दोस्तनि ताईं इहा ॻाल्हि पहुचाईसूं ऐं असांजो ही प्रोग्राम ॿरंदड़ मसइला जेकॾहिं पसंदि आयो आहे, बर्निंग इशूज़, त इनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। तव्हांजी महिरबानी।